पुरासाइश ऐं आलीशान ज़िंदगी गुज़ारण हर माण्हूअ जो ख्वाब हूंदो आहे। दुनिया में अहिड़ा केतिरा ई अनोखा माण्हू मौजूदु आहिनि जेके अहिड़े मक़सदनि लाइ ज़िंदगी जे इस्तेमाल जूं सभु शयूं सोन जूं ठहियल इस्तेमाल कंदा आहिनि। अहिड़ी तर्ज़े ज़िंदगी गुज़ारण लाइ अक्सर माण्हुनि खे वॾी महिनत ऐं जिदोजहद करणी पवंदी आहे, पर धरतीअ ते कुझु अहिड़ा ख़ुशनसीब माण्हू बि हूंदा आहिनि जिन खे अहिड़ी शाही ज़िंदगी इत्तिफ़ाक़ ऐं विरसे में बि मिलंदी आहे। अॼु असां अहिड़े ई हिकु ख़ुशनसीब ॿारड़े जी ॻाल्हि कंदासीं जंहिंजे भाग सां सभु को री सघंदो। बर्तानिया जे शहर एडिनबर्ग में हिकु अहिड़ो ॿारड़ो आहे जेको खीर ऐं माखीअ सां वेंझे थो। न रुॻो एतिरो, पर इहो ॿार जेका ॿिंडी चूसे थो इहा बि ख़ालिस सोन जी ठहियल आहे। जरीम अकरम नाले ॿारड़े खे पंहिंजी माउ शानदार ज़िंदगी ॾियणु चाहे थी, जंहिं लाइ जरीम गुशी ऐं ॿियनि वॾे ब्रांड्स जा कपिड़ा पाईंदो आहे। 33 सालनि जी कैसे अकरम पंहिंजे पुट लाइ दुनिया जी नेमतुनि जा अंबार लॻाए छॾिया आहिनि, जेका ॿारड़े खे हिन साल क्रिसमस जे मौक़े ते 100 बहितरीन ऐं महांगा तरीन तोहफ़ा ॾियण जो बंदोबस्त करे रही आहे, जेके तोहफ़ा हिक ई ॾींहं ते खोलिया वेंदा। इन सां गॾु ॿारड़े खे हिन साल लग्ज़री ट्रेन ज़रिए केनरी जज़ीरे जो बि डिघो सैर करायो वेंदो, जेको हर आम माण्हूअ जे वस जी ॻाल्हि नाहे हूंदो। माउ पंहिंजे ॿारड़े जी ख़ुशीअ लाइ घर में क्रिसमस जो 7 फुट वॾो वणु लॻाइण सां गॾु ॻरी क़ीमत वारो ट्रैक सूट बि वरितो आहे, जॾहिं त ॿारड़े जा सभु रांदीका ब्रेसलेट, रोबोट, ॿिली, डायनासोर ऐं ॿिया सोन जा ठहियल आहिनि। माउ जी औलाद सां मुहबत जो मिसाल त किथे बि नथो मिले, पर जरीम जी माउ जहिड़ो मिसाल मिलण बि वॾी ॻाल्हि हूंदो। दुनिया में शायदि ई का अहिड़ी माउ हूंदी जेका पंहिंजे ॿारड़े लाइ एॾो सभु कुझु कंदी हुजे।